अस्सलाम वालेकुम। अॼु वरी हिकिड़ो हिन बॉक्स मां ऑर्गेनाइज़र मां ठाहियां थी, हिकिड़ो स्टोरेज बॉक्स। ऐं हर दफ़े जॾहिं बि मां अहिड़ा ठाहियां थी त ईअं न आहे त को साॻी साॻी शइ आहे, बल्कि हर दफ़े का उन में टेक्निक को न को नओं मटीरियल मां यूज़ कयां थी। ठीक है, ये आज फिर मैं इस बॉक्स में से एक ऑर्गेनाइज़र, एक स्टोरेज बॉक्स बना रही हूँ। तो ऐसा नहीं है कि मैं बार बार ये बना रही हूँ तो एक ही चीज़ है, इसमें हर दफ़ा अलग टेक्निक होती है, अलग कोई मटेरियल यूज़ होता है, कुछ ना कुछ सीखने के लिए नया होता है। ठीक है, तो सो हमेशा ही जेके पाठा आहिनि मां कटे छॾींदी आहियां, हमेशा ये गत्ते में काट लेती हूँ ऊपर वाले, लेकिन इसका जो गत्ता है वो ज़्यादा मजबूत नहीं है, तो इसको ज़्यादा मजबूत करने के लिए ये मैं इसके साथ चिपका लूँगी। ठीक है, सो ही पाठो जो आहे सन्हो आहे, इन लाइ मां चाहियां थी त हीउ थोरो वधीक मज़बूत थिए, त मां हिननि ते ग्लू हणी ऐं हिनखे चिंबड़ाए छॾींदमि। त सभिनी खां पहिरियों त डस्ट हिन जी चङी तरह साफ़ कयो, जीअं हिन ते प्रॉपरली ग्लू लगी वञे। इस पर डस्ट नहीं होनी चाहिए, इसको अच्छी तरह से साफ़ कर लें ताकि जब हम इस पर ग्लू लगाएं तो ये अच्छी तरह चिपक जाए। ठीक है, सो हाणे हणूं था ग्लू। हमेशा ये क्राफ्ट ग्लू मां यूज़ कंदी आहियां, ऐं मां इहो बि ॿुधाए चुकी आहियां तव्हांखे, तव्हां चाहियो तो अटे की लई भी ठाए सको था, आटे की लई बना सकते हैं, तो उसमें ख़र्चा भी नहीं है, डब्बे का तो वैसे ही ख़र्चा नहीं है। ठीक है, थोड़ी देर तो हम इसको लगाते जा रहे हैं, छोड़ते जाएंगे और बार बार हर तरफ से इसको दबाएंगे। सो चैनी पासे खां हीअं ग्लू हणी ऐं असां हिनखे थोड़ो थोड़ो दबाईंदासीं, छो त तकड़ में न बाइंड थींदी आहे। ये ग्लू जो है वो जल्दी से जो है नहीं जोड़ती, जल्दी से नहीं चिपकती। जब थोड़ी सी ये खुश्क हो जाएगी तो ये ऑटोमेटिकली फिक्स हो जाएगी। अभी मैं इसको फिक्स कर लेती हूँ। ठीक है, चैनी पासन खां असां हिनखे हणी आराम सां हिनखे दबाए रखंदासीं, और बीच में आप देखें कि ये जगह ख़ाली है, विच में ये हिकिड़ो पीस ख़ाली आहे, त इन जे लाइ मां ही पीस खयों आहे, इहो मां हिन जे विच में हणां थी। इस पे ग्लू लगा के इसको भी लगा देंगे तो ये फिक्स हो जाएगा। ये देखें, ठीक है, ही बैलेंस थी वियो। ऐं हाणे मां हिननि खे प्रेस करे करे चङी तरह सां दबाए, हाथों से दबा दबा कर मैं इसको अच्छी तरह से जोड़ लूँगी। इहो ज़रूरी आहे त जीअं हे पाठो डबल थी वेंदो त हे वधीक मज़बूत थी वेंदो। ठीक है, सो ही तरीक़ो आहे हिन जो, ये आराम से हिन में चिंबड़ी वेंदो। अभी जैसे जैसे टाइम गुजरेगा इसको हम बार बार थोड़ा थोड़ा सा दबाते रहेंगे तो ये अच्छी तरह से जुड़ जाएगा, चिपक जाएगा। अब ये बॉक्स है रेडी। इसको मैं कवर कर रही हूँ ये पर्पल कलर के कपड़े से। मेरे पास ये बड़ा पीस नहीं था तो ये मैंने छोटे पीसेस ही ले लिए हैं। नाप मैंने इस तरह रखा है, देखें। इसको अंदर से भी कवर करेंगे, ठीक है, इनके अंदरां भी कवर कंदासीं, ॿाहिरां भी कंदासीं, ऐं थोरो हिन जे हेठां भी मोड़ींदासीं, ये इस हिसाब से। और ये जो इसके आड़े तिरछे किनारे ये मैं सीधे कर लूँगी। ठीक है, तो असां हिनखे ग्लू हणी हिकु दफ़ो वरी असां हिनखे चङी तरह प्रेस कयूं था, ऐं पोइ असां हिन कपिड़े सां हिनखे कवर कंदासीं। ऐं ॾिसो, हिन में अॼु जेका तव्हांखे टेक्निक सिखण लाइ मिली आहे उहा इहा मिली आहे त हिनखे असां डबल करे छॾियो आहे, पाठा कटिया न आहिनि, इन सां हिन में जेको आहे थोड़ी वधीक मज़बूती अची वई आहे। और बीच वाला भी जो पार्ट है इसको भी अच्छी तरह दबा लें। हाणे असां हिन ते हणंदासीं ही कपिड़ो अहिड़ी तरह सां। त ये तरीका मैं पहले भी सिखा चुकी हूँ, लेकिन इसकी डेकोरेशन थोड़ी डिफरेंट होगी। देखो, ही सेंटर में नहीं लगा रहे हम, सिर्फ किनारों पे लगा रहे। इस तरह रखेंगे कि जितना हिस्सा हमें बढ़ा हुआ छोड़ना है वो हम बढ़ा के छोड़ रहे हैं। ठीक है, ये ॾिसो, ही हेतिरो हिस्सो असां हिन जो वधाए छॾियो, हिनखे छॾियूं था ऐं असां हिनखे प्रेस कंदासीं त जीअं चङी तरह सां चिंबड़ी वञे। बढ़े हुए हिस्से को नीचे की तरफ बढ़ा लिया। अब फिर यहाँ से मैं इसको फिर से ग्लू लगा रही हूँ, जितना भी पीस है मेरे पास, फिर यहीं से दूसरा पीस जो है हम इसमें जॉइंट कर लेंगे। ॾिसो, हेठ वधियल वारो हेठि हूंदो, ये देखें, दूसरी साइड पे आ गए हम। अब मैं यहाँ से जोड़ लगा के एक नया पीस लगा लूँगी। ठीक है, यहीं से मैं इसको जोड़ना शुरू करती हूँ, फिर ये नया पीस लग जाएगा। अब ये देखें, जो जिस पीस का मुझे जोड़ लगाना है उसको मैंने थोड़ा सा अंदर की तरफ मोड़ के ग्लू से जो है फिक्स कर दिया है। और अब मैं ये
इस तरह इसके ऊपर करके लगाऊंगी ताकि ये जोड़ जो है यहाँ से बुरा न लगे। ठीकु आहे। हाणे हिनखे सभिनी पासनि खां मां कपिड़ो हयो आहे, जिते जिते जोड़ आया है उते मूं फोल्ड किया है। आप ये देखें कि जहाँ जहाँ पे जोड़ आया है वहाँ पे मैंने कपड़े को फोल्ड करके ग्लू से फिक्स कर दिया है। अभी मैं इसको पहले तो बैक साइड की तरफ से फिक्स करूँगी। ठीकु आहे। जेके बि असां हेॾे छॾिया आहिनि वधियल हिस्सा पोएं पासे, पहिरियों असां ग्लू हणी इन्हनि खे फिक्स कंदासीं। ग्लू हणंदा वेंदासीं ऐं इन्हनि खे पीसिस खे चिंबड़ाईंदा वेंदासीं। ठीकु आहे। सो इन तरीक़े सां ही चौधारी सभु हिन खे असां चिंबड़ाईंदासीं। बैक साइड ते हिन खे जेको आहे बिल्कुलु सॼो चिंबड़ाए छॾियो आहे। पीछे की तरफ इसको चिपका दिया। अब अंदर की तरफ भी जो है बहुत सफाई के साथ हम सिर्फ एक सिरे पे नीचे ग्लू लगाएंगे और ये पीसेस जो है इसके साथ हम चिपकाते जाएंगे। एक मैं आपके सामने कर रही हूँ, उसके बाद बाकी मैं इसको कंप्लीट करके आपके साथ शेयर करूँगी। ठीक है। सो इन में असां हणंदासीं ग्लू सिर्फ हेठे पासे ते, नीचे वाले सिरे पे। ये देखें इतनी सफाई से ये फिक्स हो गया है। तो अब इसी तरह से मैं बाकी सारे पीसेस जो लगाए हैं उसको फिक्स कर लेती हूँ। तो ये सजा जेके मां इन ही तरीक़े से पूरा हिन में चिंबड़ाए वेंदसि। ॾिसो इनखे पूरो मां अंदरां चिंबड़ाए वई आहियां। ॿाहिरां तव्हां हिन जी फिनिशिंग ॾिसी सघो था। ठीक है। और ये अब मैंने एक पीस काटा है जो कि इसके नीचे सेंटर में मैं इसको चिपका दूँगी। ठीक है। ये हिकिड़ो पीस मूं कटियो आहे। इनखे ग्लू हणी इन में चिंबड़ाईंदासीं। ऐं मां पहिरियों भी चई चुकी आहियां त कपिड़े सां जेको आहे हिननि खे डेकोरेट करणु वधीक सुठो आहे, छो त कपिड़ो हिननि खे मजबूती थो ॾे। कपड़े से मजबूत हो जाते हैं ज़्यादा। अगर आप पेपर भी लगा सकते हैं लेकिन पेपर जल्दी निकल जाएगा, ख़राब हो जाएगा, फट सकता है इनको उठाने में, निकालने में, रखने में। तो ये ज़्यादा बेहतर है कि आप इसको कपड़े के साथ कवर करें। ग्लू मैंने लगा दिए रैंडम किनारों पे। ठीक है। किनारनि ते मां ग्लू हया ऐं हाणे असां हिनखे चिंबड़ायूं था। अच्छी तरह हाथों से दबा के इसको चिपका लेंगे। ॾिसो ही चिंबड़ी वियो, अंदरां भी फिनिशिंग थी वई हिन जी सुठी। हाणे असां हिनखे ॿाहिरां थोरो डेकोरेट कंदासीं। ये है मार्ट फोमिक शीट। ये मल्टी कलर पट्टियों वाली फोमिक शीट है। इस पर मैंने स्केल और पेंसिल के साथ ये लाइनें लगा ली हैं। अब इनकी करूँगी मैं कटिंग। और हमेशा मैं कहती हूँ कि कैंची जो है आपकी पेपर कटिंग की और इस तरह की चीज़ों की अलग होनी चाहिए, कपड़े की कैंची अलग होनी चाहिए। ठीक है। सो हिन मां ये पट्टियूं मां कढां थी हिन खे डेकोरेट करण लाइ। कॾहिं बि कपिड़नि कटण वारी कैंची जेका आहे तव्हां बाक़ी ॿिए कंहिं मटीरियल ते न यूज़ कयो, न तव्हांजी कैंची जेका आहे उहा कपिड़नि वारी ख़राब थी वेंदी। त ये मुंहिंजी हमेशा पेपर या फोमिक शीट या अहिड़ी तरह जी गत्तो कटण जूं कैंचियूं हमेशा अलॻि हूंदियूं आहिनि। सो असां हिन खे हिन ते बॉर्डर ठाहे वेंदासीं, ग्लू लगाएंगे और ये मल्टी कलर इसका हम बॉर्डर बना लेंगे इसके ऊपर। ठीक है। सो यही ग्लू ट्यूब है ख़त्म थियण वारो। मां ॿियो नओं ट्यूब कढी आई आहियां। ॾिसो ग्लू मां हिन ते ईअं हई आहे थोड़ी वेकिरी। ऐं ही मां हिन बॉक्स जो कंदमि फ्रंट, इन लाइ मां हिन ते कोई जोड़ नथी चाहियां। ठीक है। इसका ये सामने का हिस्सा बनाऊंगी, ये फ्रंट साइड है इसका बॉक्स का, तो ये इस तरफ जोड़ आएगा और इधर से भी जोड़ आएगा। ठीक है। इन करे मां हिन खे ईअं थी हणा जो साम्हूं कोई गंढ न हुजे, छो त ही मुंहिंजो साम्हूं जो पासो आहे। ऐं हाणे असां वरी हिननि ते ग्लू हणी ऐं जेको आहे पट्टियूं कंटिन्यू कंदासीं। ये देखिए इस तरह से जितनी चौड़ाई है इसकी फोमिक शीट की पट्टी की, आप अपनी मर्ज़ी से कोई लेस लगा सकते हैं, कोई भी इस तरह की कोई और कलर की शीट लगाना चाहें वो लगा सकते हैं। पंहिंजी मर्ज़ी आहे, तव्हांजी डेकोरेशन जो पंहिंजो अंदाज़ आहे। ॾिसो थोड़ो हिन खे झलींदासीं त ही थोड़ी देर में थी वेंदो। हमेशा मां चवंदी आहियां न त ही जेसि ताईं इलाही आली हूंदी आहे ग्लू त सही तरह सां न चिंबड़ंदी आहे। जीअं जीअं थोड़ी ड्राई थींदी वेंदी चिंबड़ंदी वेंदी। ही बॉर्डर मैं हिन खे चौधारी हणी वई आहियां। ये देखें जहाँ पे भी जोड़ है उसको अच्छी तरह से दबा के फिक्स करना है। ठीक है। हे हिन ते लॻी वियो आहे। अञा हिन ते हिकिड़ी ॿी शइ मां सजायां थी जेका मां तव्हांखे हणण खां पोइ थी ॾेखारियां। ॾिसो कीअं थो लॻे। मां तो ॾाढी ख़ुशि थी थियां हिनखे ठाहे। मैं बहुत ज़्यादा खुश हो रही हूँ इसको बना के। आप लोग बताएं कि आपको कैसा लग रहा है। ठीक है। सो ॾिसो त हीअ फोमिक शीट आहे, ही जेका लेस आहे अहिड़ी जेका है बॉल्स वारी लेस आम मिले थी बाज़ार में नंढी वॾी साइज़ में।
ऐं बैक साइड ते जेको आहे मूंखे अहिड़ो सेम पर्पल कपिड़ो हणिणो आहे, क्योंकि जितने मैंने पीसेस इस्त्री किए थे वो मैंने यूज़ कर लिया, उसके लिए नहीं बचा, तो अभी दूसरा ऐसा ही पीस है मेरे पास लेके, और मैं इसको नीचे से भी कवर कर दूँगी। तो एक खूबसूरत सा ये स्टोरेज बॉक्स है, इसमें कुछ भी अपनी ज़रूरत के हिसाब से अपनी बुक्स, अपनी स्टेशनरी, सिलाई का सामान, या जेको आहे तव्हां पंहिंजे कबट में कपिड़ा, नंढी नंढी शयूं, पंहिंजा नंढा नंढा क्लचिस आहिनि, ऐं खोड़ सारियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके असांखे बास्केट्स में रखण जी ज़रूरत हूंदी आहे, त बजाए प्लास्टिक जी बास्केट्स वठण जे तव्हां पाण अहिड़ा ख़ूबसूरत ऑर्गेनाइज़र्स ठाहे था सघो। ठीकु आहे। सो मूंखे उमेदु आहे तव्हांखे अॼु जी वीडियो वणी हूंदी। जेकॾहिं वणी हुजे त वीडियो लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो, ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो। ज़िंदगी रही त इनशाअल्लाह अहिड़ो ॿियो घणो कुझु मां तव्हां सां शेयर कंदमि। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इनशाअल्लाह वरी मिलूं था, तेसिताईं अलाह वही।